साहब असां मीर खान जे इलाके में पहुंची चुका हूं साहब, पर कच्चे में लहण खां पहिरियों तव्हां सभिनी खे हिकु मुंहिंजी सलाह गौर सां ॿुधो। कहिड़ी सलाह? साहब सभ खां पहिरियों कलमो शहादत पढ़ी पोइ कच्चे में लहणो साहब। ऐं नंबर ॿियो, सभई पंहिंजो वसियतनामो लिखी खीसे में रखो, छो त मूंखे ख़बर आहे त असां मां को बि वापसि कोन ईंदो साहब। बकवास बंदि कर दे। तोखे ख़बर न आहे तो मुंहिंजी अख में सूअर जो आहे। मां न अम्मा चवंदी हुई जाए ॼम खा, मां मीर खान खे मारे पोइ वेंदुसि हितां। अचो। सॼे थाणे जी पुलिस पंहिंजे ॻोठ जे मथां हमिलो कयो थी भाउ। पुलिस 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 चढ़े मुझे ने अंग फेटे। जेकॾहिं को बि पुलिस वारो पहले मो साइन लिंगे निकिरी वियो न त मूंखे मीर खान केरु चवंदो। मीर खान खे मोला न मारे, बाक़ी मर्दूम त मूंखे नथा मारे सघनि। अचो मुर्सी कयो। जमादार जुठ, मीर खान जो ॻोठ अञा केतिरो परे आहे? साहब सुठो अथव त पेरनि ते ॾियो, मीर खान ॾाढो ॾुखियो पवंदो साहब। जमादार तोखे ख़बर न आहे त मुंहिंजी अख में सूअर जो वार आहे। मां मीर खान खे मारे हिन ॻोठ मां पोइ वेंदुसि। हालात थई सूबेदार, मीर खान खे मोला न मारे, बाक़ी तो जहिड़ो मर्दूद नथो मारे सघे। कीमती कुत्ता भी मारा थे रे। होशियारी ने देखा गया कुल कुत्ता छुपा मार दिया। ना ना मीर खान, या मुझे जिद्दा है मुझे जिद्दा या मुर्दा थाने ते वठी वेंदो। तू थाने ते छा वठी वेंदे सूबेदार? थानो त मुंहिंजो सावराणो घर आहे। सुभाणे सतावड़े जी मानी खाइण तुंहिंजे थाने ते ईंदो आहे। सोटे हिनखे मोटाए न मोकिल। झंग जा गिदड़ पाण खे गारियूं ॾींदा त रुॻो सिपाह जो गोश्त खाधोसीं ऐं सूबेदार जी ॿूटी नसीब न थी। साहब
त भॼी हलो मीर खान फिरी न वञे भाउ बेदार मता तोखे या भुल हुजे त मीर खान थाणे ते न ईंदो मीर खान थाणे ते ईंदो तुंहिंजी टेबल ते वेही मानी बि खाईंदो छो त ख़ुदा हिकु आहे ऐं उनजो रसूल बि हिकु आहे ऐं उनजो क़ुरान बि हिकु ऐं सिंधु दरिया बि हिकु ऐं मुड़साणो वाइदो बि हिकु अथई हल हल हली हाणे खोड़नि ते ज़ोर ॾे तू सुभाणे वाकई थाणे ते वेंदे हाँ सोट मां हर हाल में थाणे ते ज़रूर वेंदुसि छो त मुंहिंजो मुड़साणो वाइदो आहे मर्द जॾहिं वाइदो कंदो आहे न त पोइ वाइदे ख़िलाफ़ी न कंदो आहे चाहे हुनजी जान बि हली वञे मीर खान तोखे असां अकेलो वञण न ॾींदासीं चरिया हो मीर खान खे मौला न मारे बाक़ी मीर खे इहे मरवान नथा मारे सघनि तव्हां सभु ॻोठ वञो मां पाण ई उते पहुची वेंदुसि ऐं सोट तूं हाँ हिकु चरियो माण्हू मुंहिंजो इंतज़ार करे रहियो आहे मां ओॾां थो वञां आवाज़ में चरियो माण्हू नंढी रे छानी हाणे बच करे बीहो हल रुगी चक्कर बची थी हल ठीकु आहे तुंहिंजी मर्ज़ी मवाली कुछ था हलन मीर खान न ईंदो ऐ छानी मीर खान मुड़स माण्हू थी मुड़स माण्हू जेको वाइदो कंदो आहे उहो पारींदो आहे भली ज़ंजीरनि में जकड़ियल हुजे पर ईंदो ज़रूर इहो मवालीअ खे हुन ते पूरो यकीन आहे ओड़स अचियो ओड़स 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 अच वञ वञ भली वञ असां हिते था वेहूं असांजो ॾेई छा वञे शेरी अॼु त मां मवाली जे चवण ते तोसां मिलण आयो आहियां आईंदा मूंसां मिलण जी कोशिशि न कजांइ सब खां पहिरीं मूंखे इहो ॿुधाए त तूं मूंखे शेरी छो चवंदो आहे छो त तुंहिंजूं अखियूं शेरियूं आहिनि जंहिंजूं अखियूं शेरियूं हूंदियूं आहिनि तंहिंखे असीं सिंधी शेरो या शेरी चवंदा आहियूं मीर खान मूंखे इहो ॿुधाए त तूं मूंसां इन करे नथो मिलणु चाहीं न त मां तुंहिंजो दुश्मन जी थी आहियां हा या तूं मुंहिंजे भाउ जो कातिल आहीं पर मीर खान इहा दुश्मनियूं घणे पोइ जियो आहिनि तोसां मुंहिंजो प्यारु तमामु पुराणो आहे शेरी मूंखे तुंहिंजे प्यार जो अहसासु आहे पर
मुझे अंदर में बदले जी जेका बाह बरी रही आ जो मुझे अंदर में प्यार जे हर एहसास के रख जो ढेर करे चुकी आ बारूद जी बोई में प्यार जी खुशबू खत्म थी वई आ शेरी। मीर खान मां समझां थी असांजे खानदान जी विड़ तॾहिं ख़त्म थींदी जॾहिं खानदान ख़त्म थींदो पर मां हमेशह अल्लाह साईं जे अॻियां दुआ घुरंदी आहियां तो मुझे मीर खान सदा सलामत रहे मुझे प्यार सलामत रहे। शेरी शेरी तू समझी छो न थी वरी भी मां तोखे चवाई तो सिंध छॾे हली वञ वञ अमेरिका में पंहिंजी पढ़ाई मुकमिल कर जेस ताईं वञी दुश्मनी जो दंग नथो थे जे बचियासीं त मिलंदासीं न त घोरी जान तोता। मीर खान तूं बि मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ मां सिंधु जो पाणी पीतो आहे हितां जो पलो मच्छी खाधो आहे मां सिंध छॾे कीअं हली वञा ऐं मां तोखे छॾे नथी वञी सघां। ॾिस शेरी ज़िद न कर वञी पंहिंजी पढ़ाई मुकमिल कर हिन दुश्मनी जी बाह में तूं बि सड़ी रख थी वेंदी नथी त समझी त न समझ।